सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अमड़िया मिना घर सजण सू हवारो मोहम्मद अची वियो सवेरे सवेरे। अमड़िया मिना घर सजण सू हवारो मोहम्मद अची वियो सवेरे सवेरे। नकारात वई हुई न कोडी उठो पिरिंजा पुजी वियो सवेरे सवेरे। चिटा चो तरफ थिया वॾा शादमाना चया फर्शवार ने खुशियां जा तराना। चिटा चो तरफ थिया वॾा शादमाना चया फर्शवार ने खुशियां जा तराना। मथारा मतुन जी बरसात आई रंगड़ो रची वियो सवेरे सवेरे। अमड़िया मिना घर सजण सू हवारो मोहम्मद अची वियो सवेरे सवेरे। चओ सुभान अल्लाह। थियो श्वाव जग में आधारो लही वियो किनन को झड़न खे सहारो मिली वियो। हाँ थियो श्वाव जग में आधारो लही वियो किनन को झड़न खे सहारो मिली वियो। कयूं सभिनी दूं अबू जेलो बाकी अंदर में पची वियो सवेरे सवेरे। अमड़िया मिना घर सजण सू हवारो मोहम्मद अची वियो सवेरे सवेरे। दरे अलीअ जे वञण बा इबादत गैर जे दर वञण ठीक नाहे। चओ सुभान अल्लाह। दरे अलीअ जे वञण बा इबादत गैर जे दर वञणो ठीक नाहे। दर अलीअ जे वञणो वा इबादत गैर जे दर वञणो ठीक नाहे। दान घुर्जे त घुर्जे सखीअ खां पेनड़ो अखां पिनड़ो ठीक नाहे।
घुर्जे त घुर्जे सखीअ खां पेनड़ो अखां पिनड़ो ठीक नाहे सोच छो थो थिए तूं अयाणो तो खथी दो कबर में पुछाणो मौत खां गोली समझ मोगा बेखबर थी मरण ठीक नाहे मौत खां गोली समझ मोगा बेखबर थी मरण ठीक नाहे दर अलीअ जे वञणो बा इबादत गैर जे दर वञणो ठीक नाहे